सवाल कयो आहे हाफ़िज़ सईद अहमद। वो तो चए थो कि अहिड़ा माण्हू आहिनि जेके सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अलैहिस्सलाम शॉर्ट फॉर्म करे लिखंदा आहिनि, छा उहे करणु जाइज़ आहे? यानी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाइ ते सिर्फ़ु स्वाद लिखी छॾींदा आहिनि, छा इहो तरीक़ो जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इहो तरीक़ो उलमा इकराम खां साबित आहे, कंदा आहिनि, पर बहितर इहो तरीक़ो न आहे। बहितर इहो आहे त पूरो मुकमल हुजे। जीअं इब्न सलाह पंहिंजी किताब जे अंदरि आंदो आहे त हज़रत हमज़ा कनानी रहमतुल्लाह अलैहि उन चयो त कुंतो अक्तुब इंद ज़िक्र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वला अक्तुब वसल्लम फ़राइतहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िल मनाम फ़क़ाल ली। हज़रत हमज़ा किनानी तो चए त आऊं जॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक लिखंदो हुयसि त उन सां सिर्फ़ु सल्लल्लाहु अलैहि लिखंदो हुयसि, यानी सल्लम लिखंदो न हुयसि। पोइ मूं हिकु मरतबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब में ॾिठो। पाण फ़रमायूं मालक ला तुतिम्मु सलात अलैहि, छा थियो आहे तोखे जो तूं मुंहिंजे मथां मुकमल सलात नथो पढ़ी। फमा कतबतु बअद ज़ालिक सल्लल्लाहु अलैहि इल्ला व कतबतु वसल्लम। पोइ आऊं जॾहिं बि सल्लल्लाहु अलैहि लिखंदो हुयसि त उन सां गॾु वसल्लम बि लिखंदो हुयसि। इन मां मालूम थियो त जेको सिर्फ़ु सल्लल्लाहु अलैहि लिखे थो उनखे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पसंदि नथा कनि, त जेको स्वाद लिखंदो उनखे बि ओला पसंदि न कंदा। इन करे मुकमल लिखणु घुरिजे। जीअं अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला लिखियो आहे त इमाम नववी फरमायो व यंबगी ऐं युहाफ़िज़ अला किताबत सलात व तस्लीम अला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं बि अवां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक कंहिं ते लिखो त उन सां गॾु मुकमल सलात लिखो, यानी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि लिखो। इन मां मालूम थियो त शॉर्ट फॉर्म लिखणु जाइज़ आहे, छो जो उलमा इकराम जो तरीक़ो आहे, पर बहितर आहे त मुकमल नालो लिखिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।